थर जो हाल जे पुछंदे मुंहिंजे थर जो हाल जे पुछंदे रोई पवंदो रोई पवंदो रोई पवंदो रोई पवंदो बरंदड़ बर जो हाल जे पुछंदे बरंदड़ बर जो हाल जे पुछंदे रोई पवंदो रोई पवंदो रोई पवंदो रोई पवंदो। थर पार करे यूसी चेलार जे कोट मेयार में जितां जे माण्हुनि खे जेको आहे सो पाणी जो ॾाढो मसइलो आहे ऐं आर ओ प्लांट जेको आहे 4 महीननि खां ख़राबु आहे। उन्हनि जे बारे में उन्हनि खां छो त पुछा कयूं था त उहे केतिरे क़दुरु असांखे ॿुधाइनि था ऐं छा उन्हनि सां मसइला आहिनि आवाम जे मसइलनि जे बारे में ॿुधाए बि सघंदा त इहो कॾहिं खां ख़राबु आहे तव्हांजो? ये ॿुधाइणो महीनो खनि थी वियो आहे पाणी खे ख़राबु थिए। अच्छा, पाणी पीअण लाइ किथां आणे पई आहे? खारो पाणी आहे तड़न जो थी बि अंदरा पटी आहे न। अच्छा, पोइ इन मां तव्हांखे नुक़सानु वग़ैरह या बीमारियूं थियनि थियूं जाई? कुझु माण्हू ॿुधाइनि पिया त बीमारियूं आहिनि हेॾा वग़ैरह? बीमारियूं थींदियूं मोह माण्हुनि जा बचो पवंदा। अच्छा, गरमाश थिए थी पियो हाणे गरमाश। अच्छा, इन जे लाइ गवर्नमेंट वग़ैरह खां तव्हांजी अपील वग़ैरह? अपील इहा ई आहे असांखे हाणे ठाहे ॾिनी पियो हाणे। अच्छा, हिन बारे में तव्हांजो छा मसइलो आहे? मसइलो ये आर ओ प्लांट तकरीबन 1.5 महीने का ख़राब है। गोठण तमाम परेशान है। ये माण्हुनि जा सड़ा बच्चा उन में यानी गर्मी की जेका ज़रूरत हली रही है तमाम गर्म सख़्तु हवाऊं लॻी रही आहिनि। उन हिसाब सां माण्हुनि खे नंढड़ा ॿार आहिनि उन्हनि खे तमामु जेको सो ही पाणी आर ओ प्लांट जेको पाणी उहो माण्हुनि जी सिहत जेको सो कुझु मिठो पाणी आहे सीको। उन खां अलावा ॿियो जेको ॻोठ में पाणी खूह जेके आहिनि उहे तकरीबन 4 साल खां बंदि पिया आहिनि। उन्हनि में गंदो पाणी थी वियो उहो पीअण सां माण्हुनि खे जुलाब वग़ैरह अहिड़ियूं बीमारियूं थी सघनि थियूं। नंढड़ा ॿार आहिनि उनखे इंतिहाई जेको सो ख़तरनाक पाणी जी सूरत में इहे पीअण इस्तेमालु करे रहिया आहिनि। अच्छा, ये आर ओ प्लांट तव्हांजो कॾहिं ख़राबु आहे? तकरीबन 1.5 महीने जे लॻभॻि थी वियो। इन खां पोइ आर ओ प्लांट हले कोन थो माण्हू माल सभु इंतिहाई जेको परेशान आहे। असीं जेको आला ऑफिसरनि खे अच्छा, इन में तव्हांजो इहो ॻोठ जेको आहे इहो केतिरे घरनि जी वस्ती केतिरो हिते माण्हू रहंदा केतिरा घर हूंदा? 400 घर जे लॻभॻि माण्हू आहिनि। आदमशुमारी तकरीबन 1200 जे लॻभॻि आहे। अच्छा, मैं 1200 माण्हू रहनि था ऐं 400 घरनि जी हिते वस्ती आहे हिन जी जी ही टोटल हिकिड़ो ई आर ओ प्लांट आहे जेको बिल्कुलु हिकिड़ो ई आहे। अच्छा जी हा। पोइ इहो आर ओ प्लांट ठाहिण जे लाइ का हिते टीम वग़ैरह आई हुई तव्हां? असां त कोई काई कोन ॾिठी हल आई या न आई त अञा ठहे कोई कोन। 1.5 महीने खां पोइ इहो बंदि करे रहियो। अच्छा जी हा। पोइ हींअर पाणी तव्हां पीओ त खूहनि जो इहो पाणी हेठि केतिरो केतिरे फुट? 300 फुट हेठि खूहनि जो पाणी आहे जेको उहो इंतिहाई 3 साल खां पाणी जेको रहियल आहे। उन में लकड़ वग़ैरह आहिनि पाणी में जेको तमामु गंदो पाणी हीअं माण्हू पाणी पी रहिया आहिनि। तमामु गंदो पाणी पी रहिया आहिनि। कड़ो पाणी आहे उन में नुक़सानु माण्हुनि खे जाम थियो आहे। पेट में सूर है मुर्ग पेट में या नंढड़े ॿार खे जुलाब वग़ैरह ये बीमारियूं थी सघंदियूं आहिनि पाणी में। अच्छा, इन जे लाइ तव्हां वटि हिते हॉस्पिटल वग़ैरह आहे जेको तव्हां हुनजो इलाजु करायो वग़ैरह? का बि कोन्हे हॉस्पिटल वग़ैरह। स्कूल आहे? स्कूल न स्कूल में आयो उन मास्टर वग़ैरह कोई कोन्हे। अच्छा, इहो मास्तर कॾहिं खां कोन्हे हिन स्कूल में? तकरीबन इनखे 12 महीना 1.5 साल थियो। तंहिंखां पोइ नंढा ॿार जेके अॼु बि मां ॾिसो त जनरल तव्हांखे नज़र ईंदा मास्टर वग़ैरह कोई कोन्हे। अच्छा, ऐं उन खां अलावा लाइट आहे तव्हां वटि? रोड या इहे सहूलियतूं वग़ैरह आहिनि? रोड जी का बि सहूलियत कोन्हे। लाइट जी बि का सहूलियत कोन्हे। अच्छा, पोइ लाइट जा खंभा त लॻल नज़र अचनि पिया? न मारूं में लाइट जा खंभा त तव्हांजे ॻोठ में लॻल नज़र अचनि? हिते जॾहिं ही ॻोठ तव्हां मेयारी छाणी ॾिसंदा त हिन खां 20 साल पुराणो जेको एरिए में माण्हू जेके वक़्तु गुज़ारे रहिया अॼु बि असांजे ॻोठ में इहे माण्हू वक़्तु गुज़ारे रहिया आहिनि। अच्छा, तव्हांजी गवर्नमेंट वग़ैरह खां का अपील हुजे या गवर्नमेंट करे थकाऊं को मसइलो हल कोन थो थिए। ॿारहाड़ी जा अबोज माण्हू आहिनि उन्हनि ते केरु गौर करण लाइ तयारु कोन्हे। न रोड न लाइट जेके अस्पताल डिस्पेंसरी ठही वई आहे उन ते को डॉक्टर वग़ैरह कोई कोन्हे। मेडिकल स्कूल ठहियलु आहे 5 साल खां ठहियलु आहे। हाणे कमरा बि किरण वारा आहिनि। जेसि ताईं का बि एसनी वग़ैरह न थिए अॼु बि ॿार असां वटि जेके अंग्रेज़ी पढ़ण लाइ जेके ॿार 5 पास कनि था उहे वीचारा मुश्किलात सां कॾहिं कंहिं ॻोठ मां कंहिं को किथे छॾियलु को किथे छॾियलु उतां खां 5 पास करे यानी 8 किताब में पढ़णो हुजे थो पोइ हर को पंहिंजी फैसिलिटी जे हिसाब सां को मिठी खे छॾिणो पए थो कंहिंखे चेलार छॾिणो पए थो कंहिंखे ॿिनि ॻोठनि में अहिड़ा धका खाइणा पवंदा। अच्छा, त गवर्नमेंट जी तव्हां वटि काई फैसिलिटी कोन्हे? रोड जी आहे न लाइट जी आहे न कंहिं बिल्कुलु का बि कोन्हे। आर ओ प्लांट जी जेका गवर्नमेंट जी इहा आर ओ प्लांट 1.5 महीनो थियो ख़राबु थियो हिते इनजी का बि निगरानी कयो या मिसकिन माण्हुनि खे पाणी जो सहारो ॾिनो। अच्छा, इलेक्शन में ठाहे रहियो? अच्छा, ठाहे न पर कोन ठाहे मक़सदु छा हुन ठाहे कोन या ठाहे न पर वरी फाटी वियो? अच्छा, पाणी केतिरनि ॾींहंनि खां कोन्हे हींअर? महीनो थियो तंहिंखां पोइ पाणी कोन्हे? पाणी वाणी खारो पाणी यूज़ कयो था हीअं?
अच्छा माल वगैरह उनको कितना प्यारे हो माल है तो पिए हुए प्यारे अच्छा पानी के बारे में देखो तव्हां इहो पानी की शिकायत कर तो साईं साहब पानी में तो महीना आरो प्लांट बंद आ अच्छा ये आओ वो पानी वहाँ पीअण लाइ किथां आणियो पईं साईं से खो 4 किलोमीटर खो में कढे खारो पानी आ अच्छा अब बीमारी थी मार वो पिए कोन थो अच्छा ये पानी मसले में 100 रुपया ठायो वई अच्छा तव्हांजी गवर्नमेंट वगैरह का अपील हुजे या गवर्नमेंट जे माण्हुनि खां ये गवर्नमेंट ये आरो प्लांट एप्लीकेशन नहीं है ठीक है अच्छा ये आरो प्लांट मसलो हल कयो वई अच्छा हींअर पीअण लाइ पाणी उतां खूहनि तां खणी ईंदव ये खो में खारो पानी उतां कढियो 4 किलोमीटर परे उहो केतिरो परे आहे 4 किलोमीटर परे 4 किलोमीटर परे आहे अच्छा गवर्नमेंट खां तव्हांजी अपील आहे त पाणी वांगे आरो प्लांट ठाहे ॾिनो वञे आरो प्लांट ठाहिण लाइ का टीम आई कोन्हे हिते तव्हां जी ना का है कोन हिन पाणी जे बारे में तव्हांजो कहिड़ो मसइलो आहे जेको तव्हां इहो हिते गॾु थिया आहियो ये ऐसा पानी मसलो असांजो वॾो पानी मसलो असांजे लाइ यार अपना में कोई असांजे असांजे पाड़े में जेको असांजो उहो ख़राबु थी वियो माल ऐं माण्हू सभु उन में रहिया आहिनि ऐं कुअनि जो पाणी ॾाढो खारो पाणी आहे 4 किलोमीटर तां वञी त पाणी पाइणु असांजे लाइ वॾो ॾाढो मसइलो आहे ॿाहिरि ॿियो हर शइ असांजे लाइ ॾाढी मुश्किलात थिए थी पाणी अच्छा हींअर जेको तव्हांजे खूहनि जो खारो पाणी उहो पियो पिया उहो यूज़ कयो इहा असांखे ॾाढो तकलीफ़ आहे खारो पाणी ॾाढो खारो पाणी थी वियो आहे 4 साल खां पोइ खूह असांजा बंदि हुआ हींअर जेको आरो प्लांट ख़तमु बंदि थी वियो उन वजह सां असांखे सभु तकलीफ़ अच्छा त इन जे लाइ गवर्नमेंट खां तव्हांजी वग़ैरह खां अपील वग़ैरह का इहा असांजी गवर्नमेंट जी इहा अपील आहे त असांजी तमामु जल्द आरो प्लांट असांजो ठाहियो वञे जेको असांजो मसइलो इहो आहे त पाणी असांखे मिले कोन ऐं पाणी खारो पियो खूह असांखां परे 2-3 किलोमीटर ऐं पाणी में खूह में बदबू पाणी जो जेका पीऊं था त हुन में जुलाब वग़ैरह सभु थी वञनि था अच्छा ऐं पाणी असांखे महिरबानी करे आरो प्लांट ठाहे ॾियो आरो प्लांट ठाहिण वारी का टीम हिते अमाउंट आई आहे असां वटि आया आहिनि पर ठाहियो कोन को ईअं मिले ॾिसी न रहिया अच्छा गौर कोन कयो उन टीम न गौर कोन कयूं मिले ईअं हाउ हले पियो हाउ करे अच्छा इन जे लाइ गवर्नमेंट वग़ैरह खां तव्हांजी अपील हुजे अमलदारनि खां महिरबानी करे असांखे आरो प्लांट ठाहे ॾियो त असां उन में माल मरे थो वञे माल मरी वञे रुली जो माल सभु ॻाल्हि पाणी जी वॾो तकलीफ़ आहे आरो प्लांट जे बारे में छा वञो आरो प्लांट करे ख़राबु आहे आरो प्लांट 1.5 महीने खां ताईं ख़राबु आहे तंहिंखां पोइ न पाणी आहे न ॿियो असीं पाणी तक़रीबन 2-3 किलोमीटर खां उतां वञी भरे ईंदा आहियूं खारे उहे बि ख़राबु थियल आहिनि कंहिं वक़्तु जा बंदि थियल आहिनि उन में भरे ईंदा आहियूं त उन में जुलाब बि थी पवंदा आहिनि पाणी क़ाबिल बि कोन्हे माल बि कोन थींदो आहे अहिड़ो पाणी उहो भरे ईंदा आहियूं हीअ 1.5 महीने खां बंदि आहे तंहिंखां पोइ ईअं ढकनि में आहियूं बसि कॾहिं किथां न कंहिं वटि माल जी फैसिलिटी आहे जंहिंसां पाणी कढनि या पीअनि उहो ॿिनि सुवाल सां कॾहिं किथां खूहनि जो पाणी कढंदा छा सां आहियो इहो गॾा वग़ैरह सां या उठ सां ईअं कढंदा आहियूं अच्छा हा उहो उठ लाज़मी आहे हर माण्हू वटि त कोन हूंदो हर माण्हू वटि आहे कोन असां वटि आहे ई कोन ईअं धकनि जा गॾा हिकिड़े ते भरणु वेंदा आहियूं रुॻो सुवाल ते भरींदा आहियूं बाक़ी ॿियो छा कंदासीं अच्छा हाणे बचण खे बीहारींदा आहियूं पाणी मिठो आहे या कड़ो आहे तमामु कड़ो पाणी आहे बदबू वारो पाणी आहे घणनि महीननि खां बंदि आहे 4-5 साल खां बंदि आहे उहो बदबू वारो पाणी आहे हुन में गवर्नमेंट वग़ैरह तव्हांजी हेल्प कोन थी करे न हेल्प कोन थी करे अच्छा पोइ ठाहिण वारी टीम वग़ैरह या वग़ैरह का बि कोन आहे अच्छा ये आरो प्लांट ईअं ख़राबु थियो पोइ गवर्नमेंट वारनि विया हो अपील कई आहे वञी अपील दरख़्वास्त ॾिनी कंपनी वारनि खे उन्हनि पोइ गौर कोन कयो अच्छा पोइ इन जे लाइ गवर्नमेंट खां वग़ैरह खां का वञी अपील हुजे अपील सही आहे महिरबानी करे असांखे आरो प्लांट ठाहे ॾिनो वञे त मां सुठो साह खणी सघूं पाणी जो साल त ॾुकारे अगरि पाणी पी थो करूं हिननि जे मेघोट मेयार जे माण्हुनि जा अहवाल जेके तव्हांखे असां मुतारिफ़ करायासीं ऐं हितां जे माण्हुनि जो चवणु आहे त हीअ तमामु पाणी जे लाइ जेको परेशान आहिनि ॿी त फैसिलिटी हिननि वटि स्कूल खां वठी रोड आहे लाइट आहे या ॿियूं काफ़ी सहूलियतूं हिननि वटि का बि सहूलियत जी का बि मौजूदु न आहे वेटनरी जेका आहे उनमें तक़रीबन दवाऊं या माल जो डॉक्टर या वग़ैरह उहा बि शइ न आहे ऐं डिस्पेंसरी जेका ठही पई उन में बि डॉक्टर न आहिनि स्कूल जेके आहिनि मिडिल स्कूल बि हिते आहिनि उन खां पोइ प्राइमरी स्कूल बि 2-3 ठहियल आहिनि पूरे ॻोठ में 400 घरनि जी वस्ती जो ॻोठ आहे जंहिंमें तक़रीबन 1000 खां 1200 माण्हू रहनि था जिन जा ॿार जेके आहिनि उहे सॼो ॾींहुं वांदा वेही करे रोलू कुतनि जे पोयां डोड़ूं लॻाईंदे या वरी माल चारींदे ॾींहुं गुज़ारीनि था इन्हनि माण्हुनि जो मुस्तक़बिल सुधारण जे लाइ गवर्नमेंट हिननि जी का बि मदद न आहे कई ऐं उन ई हवाले सां जेको हींअर ई पाणी जी कंप्लेन करे रहिया आहिनि त पाणी हिननि खे खूहनि जो जेको आहे तमामु खारो पाणी आहे उहो हिननि खां पीतो नथो वञे ऐं आरो प्लांट जेको 1.5 महीने खां ख़राबु आहे उन जे लाइ सभु गॾु थिया आहिनि ऐं हीअ ॿुधाईंदा हिननि जी गवर्नमेंट खां इहा अपील आहे त महिरबानी करे हिननि खे आरो प्लांट ठाहे ॾिनो वञे त जीअं हीअ सुकून जो साह खणी सघनि ख़ुदा बख़्श शाणी सोच TV थर पारकर।